या बुनय्या अक़िमिस सलात वअमुर बिल मअरूफ वन्हा अनिल मुनकर वस्बिर अला मा असाबक इन्न ज़ालिका मिन अज़्मिल उमूर सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, कुरान शरीफ की जेका आयत मूं तव्हांजे साम्हूं पढ़ी, इनमें हज़रत लुक़मान पंहिंजे पुट खे हज़रत लुक़मान अलैहिस्सलाम के बारे में इख्तिलाफ़ आहे त उनखे नबूवत या न। हज़रत लुक़मान खां अल्लाह ने पुछो नबूवत तोखे ॾियां या हिकमत ॾियां? चई मूंखे हिकमत ॾियां। हज़रत लुक़मान अलैहिस्सलाम के नाले सां कुरान शरीफ में हिकिड़ी सूरत आहे जंहिंजो नालो ई आहे लुक़मान, सूरत लुक़मान। हज़रत लुक़मान अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे नसीहत थो करे, या बुनय्या, ओ मुंहिंजा पुटड़ा, अक़िमिस सलात, नमाज़ खे क़ाइम कजे, वअमुर बिल मअरूफ, चङाईअ जो हुकुम कजे, वन्हा अनिल मुनकर, बुराई खां रोकजे, वस्बिर अला मा असाबक, जेका तोखे तकलीफ़ पहुचे उन ते सब्र कजे। इन्न ज़ालिका मिन अज़्मिल उमूर, इहा वॾे हौसले वारी ॻाल्हि आहे। टे ॻाल्हियूं हज़रत लुक़मान सम्झायूं पंहिंजे पुट खे। अक़िमिस सलात, इबादत, वअमुर बिल मअरूफ, चङाई जो हुकुम, वन्हा अनिल मुनकर, बुराई खां रोक, या खिलाफत। चङाई जो हुकुम करियो, बुराई खां रोकियो। तव्हां मुसलमान आहियो, शराब हले थो, बंदि करायो, करायो बंदि। ॾिसां कीअं था करायो, मूंखे लॻंदो थी अभी बड़ा बंदि करायो। माण्हू आवाज़ नथा कनि, को हिकिड़ो केरु पढ़े, को ॿ केर न, को पढ़े ई कोन, के जुमो पढ़े। मां खे चयो अचो नमाज़ में उथी करे पढ़ी वञो। ये मसला मुंहिंजा दोस्त वाइरनि सां हल कोन थी रहा। ये मसला हल थींदा ताक़त सां। पावर सां, ऐं पावर जो नालो खिलाफ़त, इबादत ऐं खिलाफ़त, ॿ नसीहतूं। टी, चङाई जो हुकुम करो, बुराई खां रोको। चङी तरह आवाज़ घटि कयो। चङाई जो हुकुम करियो,
व्यक्तो यो कम करे ॾिसो माण्हू जो पक्ष कोन कंदा दर्शन में वेंदा राज कंदा पोइ वरी वरी राज जा नंढा नंढा टुकड़ा ठाहे अरे कीअं ठाहीनि मोबाइल वारा नंढा नंढा टुकड़ा ठाहे फेसबुक ते रखंदा पोइ उन ते जेके मूंखे गारियूं मिलंदियूं आहिनि पर कुझु वेठे पंहिंजे घर वेठो गारियूं त हाणे फेसबुक ते वीडियो रखी हुई त सॼी दुनिया ॿुधंदी दोस्त दुश्मन सबको ॿुधनि पोइ जेको दोस्त आहे उहो ॿुधे थो चवे त माशाअल्लाह जेको नथो ठाहियो गाड़ी जी यका कष्ट को आणे जॾहिं बि तव्हां इहो कमु कंदा माण्हू तव्हांखे बची कोन कंदा कल्ह को ॾींहुं गॾिजी ठरो पीअंदा धूम माण्हुनि जो गॾु चोरी कई चोरी पुट न नादी थी पियो आहे वरी मूंखे सम्झ में न हले ताना हणंदा पीअणा हणंदा किथे विड़ियूं बि हूंदा किथे ढोरा मसीह कम था कंदा हाणे या त लथ जे साम्हूं लथ खणो जहिड़ो कयूं जहिड़ो कंदा ॾींहुं हिकिड़ो थींदो वरी तो निकरण केरु कोन ॾींदो तंहिं करे क़ुर ढग चयो असुर मां साबित जॾहिं तूं इहो कमु कंदे न त माण्हू तोखे गालियूं ॾींदा लड़ंदा लठियूं हणंदा ताना ॾींदा मेणा ॾींदा सब्र कॼी कुझु कुझु तकी जी न कॼी सब्र कॼ ऐं इहा आहे वॾे हौसले वारी ॻाल्हि हज़रत लुक़मान अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे ॿ ॻाल्हियूं सम्झाईंदी इबादत ख़िलाफ़ ऐं असांजी ड्यूटी बि इहा ई आहे पूरे दीन सॼी ज़िंदगी में मौलवी सम्झाईं सॼो दीन ॿिनि लफ़्ज़नि में बंदि आहे सम्झो था कॾहिं कॾहिं लफ़्ज़ थोरो ॻाल्हाइबा पर कमु घणो हूंदो आहे शइ वञे थो हा वञा थो खाई थी करे शहर वञे थो हा वञा थो बोर वठी अची त वेटर मसालो वठी अची हाणे हलंदे घटि घणो थियो बोर्ड वठी अची वेटर मसालो लफ़्ज़ त पाए हाणे बोर्ड वठी माना वठी थो वठी 400 रुपया किलो सब्जी तो वठी दाल वठनि न तो वठी वेटर मसालो माना मिर्च धाणा बसर दालचीनी लौंग भुॻा इलाइचियूं शुद्ध वञे रेडी की दुकान है तो वेकर लफ्ज़ से न आहे एॾी थे ॻाल्हि अब बार को लाया थोड़ी शादी तो करे वञा तो शहर वञा जो सामान वठण लफ़्ज़ तो थोरो आहे वञा जो सामान पर चिठो त हेॾो माई ने लिखी ॾिनो अब बार को लाया डाज पे गॾु करे डाज लफ़्ज़ तो थोरो आहे पर तो ख़बर डाज में आहे दुनिया घणी आहे बड़ी दुनिया है डाज में पूरो दीन जो पखियो पियो आहे उन दीन खे जेकर थोरनि लफ़्ज़नि में पाण बंदि करियूं त ॿ लफ़्ज़ अताअत लिअम्रिल्लाह व सब्क़त अला ख़ल्क़िल्लाह ॿिनि लफ़्ज़नि में दीन बंदि आहे अल्लाह जी इबादत मख़लूक जी ख़िदमत अल्लाह जी इबादत मख़लूक जी ख़िदमत ॿिनि लफ़्ज़नि में दीन बंदि आहे हिकिड़े पासे इबादत आहे ॿिए पासे ख़िलाफ़त आहे इहो आहे दीन अल्लाह तबारक व तआला हिन काइनात खे जॾहिं पैदा कयो तॾहिं करोड़नि माइलनि में रब काइनात ठाही आहे करोड़नि माइलनि
हाणे इहो चंड पाण ॾिसंदा आहियूं न, चंड इहो ज़मीन खां 7 लख माइल मथे, 7 लख माइल किलोमीटर अञा साढा टे ॿिया मिलायो त माना साढा 10 लख किलोमीटर ये जेके ॿिया आहिनि न जहाज़ में चढ़ी चंड ते कलाक आहिनि उहे घटि आहिनि। साढा 10 लख किलोमीटर चंड मथे आहे, सिज उन खां मथे आहे, वरी पोइ मथे आसमान आहे, पोइ वरी अहिड़ा 7 आसमान आहिनि। ऐं पहिरियों आसमान उनजे अॻियां जेकॾहिं ज़मीन पाण रखंदासीं त ज़मीन आसमान जे अॻियां मुक़ाबले में मुंडीअ जे छले जेतिरी आहे। पहिरियों आसमान ॿिए जे जॾहिं भेट ॾींदासीं त पहिरियों आसमान मुंडीअ जो छलो आहे, ॿियो मैदान एॾो वॾो आहे, टियों उन खां वॾो, चोथों उन खां वॾो, पंजो उन खां वॾो, छहों उन खां वॾो, सतों उन खां वॾो। खुदा जे मखलूक जो न को दंक न को शुमार। अल्लाह के रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मेराज वारी आदम आसमान ते वियो हुअसि, आसमान ते चई न आंगुरियुनि जी बि जॻह खाली कोन हुई जिते मलाइक बीठल हो। हाणे बहुत ॿुधायो मलाइक कहाँ गया? 7 आसमान, पोइ सिदरतुल मुंतहा, पोइ अर्श, पोइ छा आहे? अर्श कुर्सी खां पोइ छा आहे? पोइ असांखे किताब में जेका मालूमात मिली आहे उहा हीअ मिली आहे त अर्श खां पोइ हिकिड़ी पटी आहे जंहिंजो नालो लौह महफूज़ आहे। उन लौह महफूज़ वारी पटीअ ते अल्लाह तबारक व तआला वॾनि अखरनि में लिखी छॾियो आहे रहमती वसिअत अला गज़बी। मूंखे कावड़ बि ईंदी आहे, मूंखे रहम बि ईंदो आहे, पर जॾहिं बाननि ते कावड़ ईंदी आहे तॾहिं मुंहिंजी रहमत ग़ालिब थी मुंहिंजे कावड़ खे दस वेंदी आहे, वरी बि मुंहिंजी रहमत ठाहींदी वेंदी आहे। मुंहिंजी रहमत वसी हाणे एॾी सारी मखलूक जेका अलाह ठाही। हलो भला चंबल हली ॾिसो सरहद में अफगानिस्तान में, कोई ढंग ॾिसो भला अफ्रीका में ढंग ॾिसो, पेला ॾिसो, पोइ दरिया ॾिसो, पोइ जानवर ॾिसो, पोइ बीतो ॾिसो, पोइ पखी जा क़िस्म ॾिसो, पोइ वणनि जा क़िस्म ॾिसो, पोइ ॿूटनि जा क़िस्म ॾिसो, पोइ अनाज ॾिसो, पोइ फ्रूट ॾिसो, पोइ वरी मखलूकात में जेके रंग भरणी आहे से रंग ॾिसो, कबूतर जो रंग ॾिसो, मोर जो रंग ॾिसो, कबर जो रंग ॾिसो, झिरकी जो रंग ॾिसो, वरी नांगनि जा रंग ॾिसो, वरी माण्हुनि जा रंग ॾिसो, वरी गुलनि जा रंग ॾिसो, वरी ॿूटनि जा रंग ॾिसो, वरी फ्रूट जा रंग ॾिसो, वरी अनाज जा रंग ॾिसो, वरी हुन जा ज़ाइका ॾिसो। छा छा ठाही आहे? रात मूं वटि फेसबुक आयो जोगी वॾी मुरली वॾी जोगी जी अपना फिरी आया असां किथे तो ईंदी नंगर पर असल नंगर पर हाणे किथे तो वेंदी हाणे नए कोट तो हींअर हिते छाजे लाइ हींअर नांग घणा आयो कॾहिं नांगनि जा नाला वरिते हणा 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 वरी जोगी जा ॿुधो नांगनि जा घणा क़िस्म थी 130 क़िस्म आहिनि नांगनि। हाणे अल्लाह तबारक व तआला इहे जेका मखलूक करोड़नि मेलनि में बखोड़ी आहे न इनखे रब सोरे कयो आहे 6 फुटनि में बंदि। 6 फुटनि में अल्लाह ताला पूरी काइनात खे बंदि कयो। 6 फुट मॉडल ठाही आहे, सैंपल ठाही। अल्लाह फोटो न कढो परफेक्ट फोटो निकिरे वॾी साइज फोटो निकिरे घणो आहे
अधे इनके थोड़ो सोड़ो करियो हाँ सोड़ो थी वेंदो सोड़ो करियो अञा बि नंढो थी वेंदो हा नंढो ईअं आहे मौलवी सां जेको सॼो पतो आहे न उहो सादा खप थो टिकी भला हिन में कोन ईंदी सादा हिन में अधे इंच आहे असुल सादा 6 फुट आहे बंगलो जेकॾहिं पियो ठहे बराबरी साहिब 50 एकड़नि जो पर इंजीनियरिंग जो उनजो मार्केट ठाहे ॾिनो आहे तो 1.5 फुट जो आहे मार्केट 1.5 फुट जो आहे असुल बंगलो 50 एकड़नि जो आहे असुल काइनात किरणनि में पखिड़ियल आहे उनजो मार्केट 6 फुट इंसान शर्त लाइ जेका शइ रब ॿाहिरि रखी आहे उहा शइ रब इंसान में बंदि कई सब शइ इंसान ॿाहिरि मिटी आहे तव्हां मिटी में ठहियो ॿाहिरि बाहि आहे असांजे बाहि तेज़ी सां रॻियो असांखे 5 मिंट किथां आई बाहि कंहिंजे पुट ते हथ रखींदे त गरम हूंदो ॿाहिरि बाहि आहे असांजे बाहि ॿाहिरि हवा आहे असांजे हवा ॿाहिरि पाणी आहे इंसान में पाणी ॿाहिरि पाणी जा कई नमूना आहिनि इंसान में बि पाणी जा कई नमूना आहिनि ॿाहिरि जेके पाणी आहिनि को पाणी मिठो को कड़ो को ॿाढ़ो को भंगो को तेज़ को पलीत को पाक को साफ़ को गंदो सभु पाणी इंसान में वात मां पाणी निकिरे मिठो खाधे सां लॻे खाधे खे पचड़ो करे कॾहिं गिरकायूं वात जो पाणी कड़ो हुजे त पाणी खाई सघूं मैदे मां पाणी निकिरंदो आहे खटो खटो तेज खटो खाधे खे हज़म कंदो आहे पिते मां पाणी निकिरंदो आहे कड़ो हथ मां पाणी निकिरंदो आहे ॿाढ़ो ऐं पघर में पाणी निकिरंदो आहे नमकीन पघर जो पाणी नमकीन आहे वात जो पाणी मिठो आहे अखि जो पाणी ॿाढ़ो आहे पेशाब जो पाणी पलीत आहे पिते जो पाणी कड़ो आहे दंड जो पाणी खटो आहे नक जो पाणी गंदो आहे सभु पाणी जा नमूना फट करे जॾहिं ज़मीन में अंदरि जर आहे नार पिया वहनि हैंड पंप हणी पाणी खे छिकींदा आहियूं अंदरि नब्ज़ूं ठाही आहे ॾिसण में हे अंदरि ग्राउंड ढोर लॻी पई आहे पाणीअ जी रत जी नालियूं ठाहे छॾी आहे सॼो ॿाहिरि मिटी तो में मिटी ॿाहिरि पाणी तो में पाणी ॿाहिरि बाहि तो में बाहि ॿाहिरि हवा तो में हवा ॿाहिरि जबल तो में हद के टिखा के पातरा के नंढड़ा के सोड़ा के गोल के टिखा हुते जबल जी लाइन आहे हिते हॾनि जी लाइन आहे ॿाहिरि आबा जो फसल आहे बेला ताईं तुंहिंजे जिस्म ते वार ताईं किथे वार भला किथे छिका सम्झो किथे घाटा सम्झो के पोथा ठाहे छॾी जिते गांव दौड़े ई कोन हे हथ जूं तरियूं पोथा आहिनि हिननि ते गांव दौड़ंदो ई कोन पेर जूं तरियूं पोथा आहिनि हिननि ते फसल थींदो ई कोन नक ते वार भरंदा ई कोन पेशानी ते वार भरंदा ई कोन हे पोथा ठाहे छॾी आहे किथे फसल बीठो किथे कोन को ढंगनि में जानवर रहनि तो इंसान जे जिस्म में जानवर मथे में जूं को ॼलियूं को मायूं खे सॼी वेठियूं फुलोरियूं को जेको मारी जूं बलाऊं को कढनि को इंसान जे जिस्म में जरासीम पिया हलनि डॉक्टरनि खां पुछी ॾिसो त रत पंहिंजी नालियुनि में रुॻो जरासीम में ढोर ढोड़ा वरी मर्दे में जीत थी पवंदा आहिनि जेके खाधो खाईंदा आहिनि माण्हू को कमज़ोर थिए खाधो लॻे ई कोन थो तुंहिंजे मैदे में हेॾियूं गॾरूं न जेके तो खाए एॾो गॾरूं खायो आहे जॾहिं तोखे ढोल मां लॻंदो पोइ डॉक्टर दवाऊं ॾेई जरासीम मारींदा आहिनि तॾहिं खाधो लॻंदो आहे जरासीम न हुजनि रत जे अंदरि त इंसानु हली कोन सघंदो आहे इहे जरासीम हूंदा आहिनि जॾहिं बीमारी वधी वेंदी आहे त वरी डॉक्टर जेका दवा ॾींदा आहिनि उन बीमारी जे जरासीम खे मारींदा आहिनि तॾहिं इंसानु ठीकु थींदो आहे
बार जानवर नांग भटूं भलाऊं तो में जरासीम की वही दुनिया आनी करेगा बार फसल ढंग तो में वार बार जफर तो में हद सब गणन बंद कइया बार सिद्ध चंद जा दिया तो में अक्षर जा दिया बारे चलिया जे सिद्ध चंद न हो जे तका सही न जो सब अछू न हो जे तका सही न जो सब ऐसे दिया बारे चली हां यो सिस्टम इंसान में बंद कइया इंसान इन पूरी खुदा के मखलूक के नमूनो मखलूक में जन्नत मखलूक में जन्नत वो तो मेरा पीछे नहीं हो जन्नत जीवाना खुशी सजना कर गोत भूमि घर आयो नचन क्या करो सजन गोत भूमि घर आयो खुशी जन्नत के मंदिर घोड़ा रे तो बुंदा को मोड़ गया वाले नंदन रे वाह जादू कदे रोज राणो कदे नाच डांस वो जन्नत के मंदिर है जहन्नम के मंदिर वो खुशिया इसे गणतिया सब मंजर रखी करे दुनिया के अंदर पूरी मखलूक के अल्लाह तबारक व तआला इंसान में बंद किया बार बादशाह बाकी रही था बादशाह आदर बंदा रही तो मनी प्यार से टोटल 100 रुपया आओ कम से 100 बंदा आओ क्या दिन ऐसा तो ऐलान करें तो फिर ऊपर होता है सब आगे बंद था अच्छा ना तो सब मदरार का कंडी क्या होता होगा अच्छा नहीं बोलो बाकी आगे वाला ही बात रहे तो नहीं किया तो भी जिस्म में दिल बादशाह है उस बात सब रहे तक दिल आदर कर दी हल बंद दिल आदर कर दी मत नहीं ईश्वर को गाई करे नसो दिल आदर कर दी मानी खा शुरू थी ने दिल चांदी नसा कावड़े उठा अरे थोड़ा तो ये भाजी जाते कौन ना खाएंगे तो खबर बने हुए कन्याड़ा दिल नदी के अरे थोड़ा तो मैं चाहती थी दियो का पराई उन्हें भागा पैसों मारे छामे चढ़े धारियों मारे काले में चढ़े तो वो पांचिया आओ कौन है जितना आओ वो निकाल कर थी वे फोन से आओ अंदर को पता करें दिल नतीजे में छाती न तो करे दिल नतीजे दिल बादशाह आदर करनी दिल चांदी न्यारी ने दीदार बाजी रबड़ा की निशान को दे कौन दिल आदर करनी न्यारी ने दिल आदर करनी बुझ ने दिल आदर करनी खाई ने दिल आदर करनी सुमन ने दिल आदर करनी हलते दिल बादशाह होता है तो और सिस्टम वाला इंसान में घट गया